नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में चोरियुनि जूं वारदातूं वधंदियूं पियूं वञनि, पर इंतज़ामिया ख़ामोश है। शहरी रातियूं जागे काटण ते मजबूर है। चोर चोरियूं करे आसानी सां फरार थी वञनि था, पर पुलिस अञा ताईं कख भञी बीणो न कयो आहे। खिपरो जी किरिया कॉलोनी में शमा जूं कुझु ॾींहं चोर घर जे वथाण मां ॿकरियूं काए फरार थी आहे, जंहिंजो इतला खिपरो थाणे ते कयो, पर पुलिस अञा ताईं चोरनि खे हथ न कयो आहे, जंहिंजे करे शमा सख़्त परेशान है। हिननि वसारनि खां मुतालबो कयो त संदसि चोरी थियल ॿकरियूं वापसि कराई वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। खण थियो मुंहिंजी ॿकरी चोरी थियो आहिनि, अञा तक त कोन वरियूं आहिनि, पर चोरनि खिपरे में बाहि ॿारे छॾी आहे। जिथे ॿुधां थी चारई पासे चोरियुनि जी ॿुधां थी चोरी थिए पई, पोइ पुलिस कुझु कोन पई करे। पुलिस रुॻो चए पई हा वठी ॾियूं था ईअं चवे पई। चोर छा पुलिस जे नज़र में कोन आहिनि छा? हींअर ॾींहुं ॾिठे जो उनजो प्रेम जो धाड़ो लॻी वियो वाणे जो, उनखे त चोरी वापसि वराए ॾिनी, मूंखे छो कोन पिया वराए ॾियनि। मां चवांसि थी त उहो चवनि था असां वठी ॾियूंसि हा, ईअं चवनि था। मुंहिंजो इंसाफ़ कोन थियो आहे अञा तक, त महीने खां मथे ॾींहुं वञनि पिया, अञा तक त रुॻो डटा ॾियनि पिया, अञा को बि मसइलो हल कोन पिया करनि। हाणे आउं वेंदसि मुज़ाहिरो कराईंदीसां चौंक ते, मूंसां गॾु ॿ ॿकरियूं खेरनि जूं आहिनि, ॿ मुंहिंजियूं आहिनि। सॼा खेर मूंखे तपायो वेठा आहिनि, चयसि मुंहिंजी असांजी ॿकरियूं तुंहिंजे बथाण मां वियो न, असांखे वराए ॾे। गरीब जो दाद लॻो फिरियाद का ॻाल्हि ई कोन्हे। असां मिसकिन माण्हू केॾा वञूं, न मज़दूरी आहे न धंधो आहे, बेरोज़गारी आहे। उहे ॿ ॿकरियूं बचा खीर पीता, उहे काए विया चोर, ॿियो सारो ख़ैर आहे सही। असां शिकायत ॾिनी, पर असांजो ग़रीबनि जो को दाद न फिरियाद, पुलिस आई कुझु बि कोन थियो, न पेर न खुर न का ॻाल्हि। वेठा आहियूं ग़रीब माण्हू। हा बाबा असां पुछा कयूं पिया, असां हीअं कयूं पिया, असां हूअं कयूं पिया, बहरहाल असां ग़रीबनि जो दाद लॻो फिरियाद। हाणे अपील इहा आहे असांखे ॿकरियूं मिलनि ग़रीबनि खे। असांजा बच्चा नंढड़ा आहिनि, सुबुह जो चांहि पीअंदा आहियूं, हुन खां बि रहिजी वियासीं। असांजे पाड़ेसरी माण्हू आहियासीं, सभु पाड़ेसरी माण्हू हिकु ॿिए जा ग़रीब आहियूं, ऐं हिन कखणनि कमनि में इहो ई ज़िंदगी गुज़ारियूं था। रोड जे भर में रहूं था, चोरनि जो वॾो आधार आहे। जीअं त 3 साल बि असांजो ॿकरियुनि जा 2 फर वॾा थिया, उहे काए विया। हिन साल बि ईअं ई थियो, असांजा काए विया। गवर्नमेंट खे अपील था करियूं त महिरबानी करे इन आज़ादी मां हींअर असांखे को फ़ाइदो थो मिले, असांजो माल त कुझु ई कोन थो मिले। जेको तारे वॾो करियूं था, सुभाणे जॾहिं लाइक़ु थिए थो क़ुर्बानी जे ईद जे लाइ, उन खां अॻु में 15-20 ॾींहं चोर कयो वञे।